महांगाई जे हिन दौर में जिते हर माण्हू जो भूत चढ़ियल आहे, उते दिलचस्प लतीफ़नि ऐं चुटकुलनि सां तव्हांजे चेहरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। हिकु पाड़ेसरी ॿिए खे चयो त यार तव्हां चौकीदार रखियो आहे छा? तव्हांजे घर जे दर वटि सॼी राति पिए खिंगियो। ॿिए पाड़ेसरी चयो न यार उहो त मुंहिंजो ॾाॾो हो। हिकु ॿार पंहिंजे पीउ खां पुछियो अबा इंसान कीअं आया? पीउ ॿार खे चयो पहिरीं आदम ऐं बीवी हवा हुआ, पोइ असीं सभु उनजी औलाद आहियूं। ॿार वरी पंहिंजी माउ खां पुछियो अम्मा इंसान कीअं आया? माई वरी असांजे हिकु दोस्त वांगुरु घणो ई पढ़ियल लिखियल हुई। ॿार खे डारून जो इर्तिक़ाई अमल सम्झाइण शुरू थी वई। ॿार वरी पंहिंजे पीउ ॾे आयो ऐं चयईं बाबा तव्हां कूड़ था ॻाल्हायो। अम्मा चवे थी असीं सभु बांदर जे नस्ल मां आया आहियूं। पीउ जवाबु ॾींदे चयो त अबा पुटु माणे संदसि ख़ानदान जो पई ॿुधाए। हिकु अमरा जे घर में संदसि धारियल ॿिली मरी वई। संदसि नौकर रोअण शुरू थी वियो। हमरा नौकर खां पुछियो तूं छो पियो रोईं? ॿिली त मुंहिंजी मरी वई आहे। नौकर जवाबु ॾींदे चयो साईं हाणे आउं खीर पीअण जो इल्ज़ाम कंहिं ते हणंदसि? ही हुयूं हिन वक़्त तां जूं चटपटियूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।